अस्सलाम वालेकुम, मां आवाज़ शेफ़ आबदा बलोच ऐं आवाज़ जे हिन किचन में अवां सभिनीनि खे भलीकार। उम्मीद आहे त बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, मज़े में हूंदा ऐं रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻंदियूं हूंदियूं। मंडे खां वठी थर्सडे ताईं मुंहिंजो ऐं अव्हांजो हूंदो आहे साथ ऐं असां अहिड़ी रेसिपीज़ कंदा आहियूं जंहिंजा इंग्रीडियंट्स स्पेशली अव्हांखे ईज़ीली मिली वञनि। चांवर हर कंहिं खे पसंदि हूंदा आहिनि ऐं चांवरनि सां जेकॾहिं ॻाल्हि कई वञे ज़बरदस्त क़िस्म जूं रेसिपीज़ तयारु थींदियूं आहिनि। बिरयानी जी त इलाही वेरिएशन्स अचे चुकियूं आहिनि, पर पुलाव बि डिफरेंट तरीक़े जा तयारु थींदा आहिनि ऐं यखनी सां गॾु तयारु थींदा आहिनि, मसाले सां गॾु तयारु थींदा आहिनि। के इलाही माइल्ड हूंदा आहिनि ऐं के थोरा ईअं फ्लेवरफुल ऐं कुझु हुन में स्पाइसिस ऐड कया वेंदा आहिनि। अच्छा, हर तरीक़े जा पुलाव इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि। अॼु असां तयारु कंदासीं पंजाबी पुलाव, जंहिंमें कुझु टमाटा शामिलु कंदासीं, थोरा सावा मिर्च असां हुन में ऐड कंदासीं ऐं यखनी जे लाइ पोटली जेकॾहिं तव्हां ठाहींदा आहियो उहो बि तव्हां बिल्कुलु ऐड करे सघो था, पर उन खां हटी करे अहिड़ी कहिड़ी ट्रिक इस्तेमालु कयूं त जेकॾहिं पोटली नथा ऐड कयूं त पुलाव बि फ्लेवरफुल थिए। ऐं जेकॾहिं इहो इशू आहे भई इहो मलमल जो कपिड़ो काॾूं अचे, पोटली कीअं तयारु कयूं, को इशू कोन्हे, तव्हां ईअं बि पंहिंजो पुलाव तमामु ज़बरदस्त ऐं फ्लेवरफुल तयारु करे सघो था। अच्छा, पुलाव हुजे, बिरयानी हुजे, रायता उन्हनि सां गॾु इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि। त अॼु असां वेजिटेबल रायतो तयारु कंदासीं, जेको इन पुलाव सां गॾु तमामु मज़ेदार लॻंदो। ऐं चिकन जो पुलाव थो ठहे, हिन में तव्हां पटाटा बि शामिलु करे सघो था। ख़ासि तौर ते जीअं घर में ॿारड़ा हूंदा आहिनि त कोशिशि हूंदी आहे त हर ॿोड़ में भाॼीअ में हिकु ॿ पटाटो ज़रूरु ऐड कयो वञे। ॿारड़ा इलाही पसंदि कंदा आहिनि, पर बहरहाल जॾहिं चिकन तव्हां शामिलु कयो त उन ई स्टेज ते तव्हां हिन में पटाटा बि ऐड करे सघो था, त जीअं गॾोगॾु चिकन सां गॾु हो ॻरंदा वञनि। ऑयल में हिन खे तयारु कंदासीं। कुझु गरम मसालो हूंदो ऐं उन सां गॾु वॾिफ़ा हिन में शामिलु कंदासीं। साबित जेकॾहिं धाणा आहिनि उहे ऐड कंदासीं, पर इन्हनि खे थोरो कुटींदासीं। इन्हनि मसालनि खे थोरो साबित गरम मसालो आहे उहो असां हिन में शामिलु कंदासीं ऐं इहे तमामु अज्जा तव्हां पंहिंजे घर में बि मिलाए करे पुलाव मसालो तयारु करे फ्रिज में रखी सघो था। जॾहिं बि तव्हांजी दिलि चए थी तव्हां उन मसाले जा 3-4 टेबल स्पून खणो। जेकॾहिं 1 किलो चिकन आहे, 1 किलो चांवर आहिनि ऐं उन में तव्हां पंहिंजो पुलाव तयारु करे सघो था। त अॼु जल्दी सां अवल पुलाव जो जेको मसालो आहे उहो तयारु करे था वठूं। अच्छा, हे असां खईंसीं हिकिड़ी प्लेट ऐं जीअं मां तव्हांखे चयो त इन मसाले खे तव्हां तयारु करे पंहिंजे फ्रिज में इन करे, छो त मसाला जॾहिं पिसजी वेंदा आहिनि न त उहो ख़राबु जल्दी थी वेंदा आहिनि। स्पेशली कराची जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त जल्दी ख़राबु थी वेंदा आहिनि मसाला, त तव्हां फ्रिज में रखंदव त हे सेफ थी वेंदा। अच्छा, इन में कुझु अज्जा असां शामिलु कंदासीं जंहिंखे तव्हांखे कुटणो आहे। अच्छा, हे अची वियो असांजो जीरो। हे जेको मां मसालो तयारु कयां थी, हे हाफ kg जे लाइ काफ़ी आहे ऐं इन खां बाद में जेकॾहिं तव्हांखे इन खे डबल या ट्रिपल करणो हुजे त तव्हां इन जा जेके तादाद आहे उनखे वधाए सघो था। अच्छा, 1 टीस्पून इन में असां ऐड कयोसीं जीरे जो। अच्छा जी, हे असां इन में शामिलु कयोसीं। इन सां गॾोगॾु असां इन में शामिलु कंदासीं सुका धाणा, हे अची विया मां वटि, ऐं इन में ऐड कंदासीं वॾिफ़ा। चलो, सुका धाणा असां इन में शामिलु था कयूं, 2 टेबल स्पून। अच्छा, वॾिफ़ा असां इन में शामिलु कंदासीं 2 टेबल स्पून। हे अची वई। 1 टेबल स्पून इन में शामिलु कंदासीं चिकन पाउडर। अच्छा, थोरो हाणे असां इन में ऐड कंदासीं गरम मसालो, थोड़ा दालचीनी जा टुकड़ा। अच्छा, वॾो फोटो अची वियो। थोरो बादियान जो गुल असां इन में शामिलु कंदासीं ऐं थोड़ा इन में ऐड कंदासीं लौंग। ये कुछ लौंग अची विया, वॾा 2 इलायची,
कुछ असां इन में ऐड कंदासीं कारा मिर्च 6 खां 8 ऐड कयो कारा मिर्च ऐं नंढड़ा फोटा। अच्छा, नंढड़ा फोटा असां इन में शामिल था कयूं 3। ये अची विया नंढड़ा फोटा। लूण तव्हां जॾहिं तमामु मसालो पीसे छॾियो त तव्हां उन में लूणु शामिल कयो त इन में अची वियो असांजा वॾिफ अची विया ऐं सुका धाणा अची विया। चिकन पाउडर असां इन में शामिल कयो अथसीं ऐं होल साबित गरम मसालो। इनखे तव्हां पीसे करे बॉटल में बंदि करे रखो ऐं इहो तव्हांजो पुलाव जो जेको मसालो आहे उहो तयारु थी वेंदो। हाणे हिन तरफ़ अचूं था कुकिंग जी तरफ़। इनखे थोरो मसाले खे कुटे पोइ असां इन में इस्तेमालु कंदासीं। अच्छा, स्टोव अवल करे था छॾियूं ऑन। हाफ kg असां वटि आहिनि राइस ऐं हाफ kg असां वटि आहे चिकन। त हाफ कप इन में शामिल था कयूं ऑयल जो ऐं थूम ऐं अदरक जे पेस्ट सां गॾु ऐं सुर्ख बसर। इहे 2 शयूं ऐड कंदासीं ऐं चिकन खे सुठे तरीक़े सां कंदासीं फ्राई। अच्छा, बसर मां पोइ शामिल कंदमि, अवल ऐड था कयूं थूम ऐं अदरक जो पेस्ट। चलो जी, ये अची वियो पेस्ट। ऐं इन में ऐड था कयूं थोरो इनखे कवर था कयूं ऐं चिकन जो जेसीं ताईं थोरो कलर चेंज थी थो वञे तेसीं ताईं असां चिकन खे कुक कंदासीं। हिन जी बाहि मां थोरी स्लो थी कयां। मसालो ऐड कंदासीं, मसाले सां गॾु इनखे थोरो फ्राई कंदासीं। 2 तरीक़नि सां पुलाव तयारु थींदो आहे। हिकिड़ो त इहो त तव्हां इन जी यखनी तयारु कयो, यखनीअ खां बाद में तव्हां मसालो तयारु कयो ऐं पोइ उन में जेका चांवर आहिनि उहे शामिल कयूं। ऐं हिकिड़ो तरीक़ो इहो थींदो आहे त अवल तव्हां चिकन खे फ्राई कयो, मसाला ऐड कयो, उन्हनि खे फ्राई कयो, पोइ तव्हां यखनीअ जे लाइ इन में पाणी शामिल कयो ऐं जीअं ई पाणी बॉइल थी वञे त चांवर ऐड करे इनखे दम ॾेई छॾियो। जेकॾहिं तव्हांखे थोरो माइल्ड फ्लेवर में पुलाव सुठो लॻंदो आहे त पोइ तव्हां चिकन जी जेको कुकिंग जो प्रोसेस आहे उहो तव्हां अवल करे वठो ऐं पोइ तव्हां इन जी यखनी तयारु कयो। अच्छा, हाणे असां इन में ऐड था कयूं थोड़ा सुर्ख बसर, तक़रीबन 2 दरमियाने साइज़ जा बसर खणो, उन्हनि खे सुर्ख कयो ऐं उहे इन में ऐड थींदा। अच्छा, स्टार्टिंग में इन में ऐड कंदासीं लूणु त जीअं जेका असांजी चिकन आहे उहा तमामु सुठी ऐं फ्लेवरफुल तयारु थिए। त लूणु इन में शामिल कंदासीं हस्बे ज़रूरत। ऐं जॾहिं असां हिन में चांवर ऐड कंदासीं त पोइ एडजस्ट करे वठंदासीं लूण खे। अच्छा, इनखे मां थोरो कवर थी कयां। थोड़ी जेका चिकन आहे उहा असांजी ॻरण बि शुरू थी वेंदी। हिकिड़ी प्लेट खणी था वठूं ऐं 1-2 टमाटा जंहिंखे असां थोरो बारीक स्लाइस कंदासीं। चलो, 1 टमाटो हिन में शामिल था कयूं। चलो, काथई जेको हिकिड़ो रेड कलर ईंदो त उहो इलाही सुठो लॻंदो। अच्छा, कुछ असां इन में ऐड था कयूं सावा मिर्च,
चलो जी, नंढड़ी ब्रेक जो टाइम थी वियो आहे, त ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ हिते मोटी ईंदासीं, पंहिंजी रेसिपी खे कंटिन्यू कंदासीं। त केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु रहो आवाज़ जे किचन में। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ। पंजाबी चिकन पुलाव असांजो तयारु थो थिए, जंहिंमें असां ऐड था कयूं थोड़ा टमाटा ऐं सावा मिर्च। थोड़ो हिनखे फ्राई कंदासीं ऐं जेको पुलाव जो मसालो मां तव्हांखे ॿुधायो उनखे सुठे तरीक़े सां कुटे करे उहो बि असां हिन में शामिलु कंदासीं। त फ़िलहालु हिन में लूणु, ॻाढ़ा मिर्च, थोड़ा टमाटा असां शामिलु कया आहिनि ऐं उनखां बाद में हिनखे थोड़ो मां फ्राई थी कयां। जॾहिं असां हिनखे थोड़ो फ्राई कंदासीं न त अञा बि जल्दी हे कुटिजी बि वेंदो। जेको असांजो पुलाव जो मसालो हुयो इनखे थोड़ो रोस्ट था कयूं। अच्छा, हे जेको तमामु असांजो मसालो हुयो इनखे थोड़ो हिकिड़ी ख़ुशबू अचण ताईं इनखे थोड़ो रोस्ट कंदासीं। पिसण में बि आसानी थी पवंदी। चिकन पाउडर हुयो हिन में, सुका धाणा, थोड़ी वॾिफ शामिलु कई हुईसीं ऐं इन सां गॾु असां हिन में शामिलु कयो हुसीं साबित गरम मसालो, जंहिंमें हिकिड़ो बादियान जो गुल बि हुयो ऐं 2-4 इन में शामिलु कया हुसीं दालचीनी जा टुकड़ा, ज़ीरो, नंढड़ा फोटा, वॾा फोटा, इहे तमामु शयूं हिन में शामिलु कयूं हुसीं ऐं हिनखे थोड़ो हाणे फ्राई था कयूं। बाहि बि हिनजी कंदासीं तेज़, छो त फ़िलहालु असांखे चिकन खे ॻाढ़ो न आहे, थोड़ो फ्राई करे बसि पाणी ऐड कंदासीं। त यखनीअ जे लाइ हिकिड़ो सुठो जेको पाणी आहे उहो असां वटि अची वञे। 1/2 kg मां वटि राइस आहिनि, त पाणी असां इन में ऐड कंदासीं मिनिमम 1 लीटर। त जीअं थोड़ी चिकन कुक बि थी वञे, थोड़ी यखनी बि ठही वञे ऐं उन सां गॾोगॾु चांवरनि जे कुक करण जे लाइ बि असां वटि पाणी हुजे। स्पेशली जेके टमाटा आहिनि उन्हनि खे थोड़ो फ्राई था कयूं। थोड़ो मां हिन में अञा ऐड थी कयां ऑयल। अच्छा, हिते बि ख़ुशबू अचणु शुरू थी वई आहे। पैन जी बाहि कंदासीं बंदि। बसि हाणे बीहू ॿई हिनखे थोड़ो कुटियूं पोइ हिन में पवंदो मसालो। अच्छा, असां हिन में टमाटा शामिलु कयासीं ऐं हिन में ऐड कयासीं
सावा मिर्च हाणे शामिल था कयूं। जेको मसालो असां कुटियो हुयोसीं उहो असां हिन में ऐड कयोसीं ऐं गॾोगॾु चिकन जो पाउडर। तमामु शयुनि खे असां थोरो फ्राई कयो हुयोसीं। थोरो हाणे हिनखे बसि फ्राई करे इन में ऐड कंदासीं पाणी एतिरो त जेको असांजे यखनीअ जे लाइ बि काफ़ी हुजे ऐं चांवर बि हुन में सुठे तरीक़े सां पची वञनि। पर जेकॾहिं पाणी घटि थी थो वञे त को इशू कोन्हे, तव्हां हुनखे एक्स्ट्रा पाणी ऐड करे बैलेंस कयो। पर जेकॾहिं पाणी घणो थी थो वञे त पोइ पाणीअ खे सुकाइणु ज़रूरी आहे। जेकॾहिं तव्हां पाणी कढी करे साइड कंदव त पोइ तव्हांजो जेको पुलाव आहे उहो एॾो फ्लेवरफुल तयारु न थींदो। त घटि हुजे त मसइलो न आहे, पर घणो न हुजणु खपे। चलो जी, हे ऐड कयोसीं पाणी, थोरो हिनखे कयूं था मिक्स। अच्छा, मसालो ऐड कयोसीं ऐं हाणे मां हिनखे कवर थी कयां। लूणु असां हिन में शामिल करे चुका आहियूं। चलो जी, हे थी वियो कवर। जीअं ई हे बॉइल थींदो त कुझु देरि हिनखे 5-6 मिंट हिनखे तयारु कंदासीं ऐं उन खां पोइ हिते जेका चांवर आहिनि उहे ऐड कंदासीं ऐं पंहिंजे पुलाव खे दम ॾींदासीं। हाणे अची था वञूं असां पंहिंजे रायते जी तरफ़, जेको अॼु असां तयारु था कयूं वेजिटेबल रायतो। वेजिटेबल रायतो में असां ऐड कंदासीं बसर, टमाटो, खीरो, धाणा असां हिन में शामिल था कयूं ऐं सावा मिर्च। हे अची वियो मां वटि हिकिड़ो बसर, अच्छा बसरनि खे बि जेकॾहिं तव्हां फ्रिज में रखंदव न त उनखे छिलणु तव्हांजे लाइ ईज़ी थी वेंदो ऐं पोइ बसरनि खे छिलींदे वक़्तु तव्हांजे अखियूं जेके आहिनि से सड़ंदियूं न। त जेकॾहिं तव्हांखे लॻंदो आहे त भई घणा बसर छिलणा आहिनि त तव्हां उन्हनि खे थोरी देरि जे लाइ फ्रिज में रखो ऐं उन खां बाद में उनखे छिले करे ऐं फ्राई कयो। चलो जी, अच्छा तमामु जेका वेजिटेबल आहे उनखे चॉप कंदासीं, सुठी लॻंदी पोइ। जेसी ताईं असांजो पुलाव तयारु थो थिए त असां पंहिंजो जेको रायतो आहे उनखे रेडी कंदासीं। अच्छा, जेका बि सब्ज़ी तव्हांखे सुठी लॻंदी आहे उहा तव्हां हिन में ऐड करे सघो था। थोरी तव्हां हिन में कैबिज जेका बंद गोभी हूंदी आहे उहा तव्हां हिन में शामिल कयो। गजर अॼुकल्ह जेका अवेलेबल हुजे उहा तव्हां हिन में ऐड करे सघो था। चलो जी, मां हिन में ऐड कंदमि बसर, खीरो शामिल कंदासीं, थोरा सावा मिर्च ऐड कंदासीं, टमाटो ऐं हिन जो हिकिड़ो जेके सावा मिर्च आहिनि थोरो उन्हनि खे पीसे करे उन में अगेन सावा धाणा थोरा असां शामिल कंदासीं ऐं उनखे ऐड करे थोरो उनखे पीसे जॾहिं शामिल कंदासीं त रायते में हिन जो फ्लेवर अञा बि सुठो ईंदो। हिकिड़ो प्यालो मां खणी थी वठां, हुन में वेजिटेबल्स ऐड कंदा था वञूं। चलो जी, ये अची विया असांजा बसर। हिकिड़ो नंढिड़ो वक़्तु थी वियो आहे ब्रेक जो, त ब्रेक खां पोइ हिते अचूं था ऐं रेसिपी खे कंटिन्यू था कयूं। केॾांहुं बि न आहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो आवाज़ जे किचन में।
वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ ते ऐं आवाज़ जे किचन में अॼु असां तयारु था कयूं पंजाबी पुलाव ऐं हिन सां गॾु तयारु कंदासीं वेजिटेबल रायतो। ॿई रेसिपीज़ तमामु सुठियूं हिक ॿिए खे कॉम्प्लीमेंट बि कनि थियूं ऐं असांजा उहे ॾिसण वारा घर भाती जीअं असांखे हींअर जॉइन कयो आहे उन्हनि खे मां ॿुधाईंदी हलां त अॼु असां न सिर्फ़ु पंजाबी पुलाव तयारु था कयूं बल्कि अॼु असां पुलाव जो जेको मसालो आहे उहो बि तयारु करे रखियो अथसीं ऐं उनखे तव्हां बंदि करे फ्रिज में रखी सघो था ऐं उनखे तव्हां यूज़ करे सघो था। उन मसाले जो बि असां रिकैप ॾींदा था हलूं ऐं उनखां बाद में रेसिपी कीअं कंटिन्यू कईसीं उनजो बि रिकैप ॾींदा था हलूं त जीअं असांखे हींअर जॉइन कयो आहे उन्हनि खे बि आइडियो थी वञे त असां कीअं था तयारु कयूं। साबित गरम मसालो असां हिन में खयोंसीं 1 टीस्पून ऐं हे हाफ केजी जी रेसिपी आहे। तव्हां हिनखे डबल ऐं ट्रिपल भी करे सघो था। इन में ऐड कयोसीं लौंग 4 खां 5 एतिरा ई तव्हां हिन में ऐड कंदव। साबित कारा मिर्च 2-3 दालचीनीअ जा टुकड़ा 2 वॾा फोटा 2 इन में ऐड कयासीं नंढड़ा फोटा ऐं गॾु ई तव्हां हिन में शामिलु कंदव 2 टेबल स्पून सुका धाणा ऐं 2 टेबल स्पून ई हिन में शामिलु कई वेंदी वॾिफ। इन्हनि सभिनीनि खे थोरो रोस्ट कयो बसि एतिरो त मसाले जी हिकिड़ी ख़ुशबू अचणु शुरू थी वञे। उनखां बाद में तव्हां कंहिं बि सिलबटे ते हावन दस्ते में या मशीन में तव्हां इन्हनि खे पीसे वठो। पीसण खां बाद में उहो ऐड थींदो असांजे इन पुलाव में ऐं तव्हां बॉटल में बंदि करे उनखे रखी सघो था। लूणु ऐं चिकन पाउडर इहो तव्हां हिन में शामिलु कंदव 1 टेबल स्पून। वधीक तव्हां लूणु चेक कजो जॾहिं तव्हां पंहिंजे पुलाव में चांवर ऐड कयो त इन खां बाद में तव्हां इन जो लूणु चेक करे सघो था। हाफ कप असां ऐड कयोसीं ऑयल पंहिंजे पैन में। हुन में मां वटि सुर्ख बसर हुया, तव्हां वटि न हुजनि त 2 अदद दरमियाने साइज़ जा बसरनि खे स्लाइस करे उन्हनि खे ॻाढ़ो कयो। उनखां बाद में थूम ऐं अदरक जो पेस्ट इन में शामिलु कंदासीं। चिकन ऐड कंदासीं, उनखे सुठे तरीक़े सां फ्राई कंदासीं। फ्राई करण खां बाद में हिन में 1 टमाटो 3-4 सावा मिर्च उहे ऐड कयो। गॾोगॾु इन में असां शामिलु कंदासीं जेको असां मसालो भुञी छॾियो हुयो। भुञण खां बाद में असां उनखे पीसियो हुयो उहो ऐड कंदासीं। चिकन खे सुठे तरीक़े सां फ्राई कंदासीं ऐं यखनीअ जे लाइ इन में ऐड कंदासीं पाणी 1 केजी ऑलमोस्ट चांवरनि खां डबल। ऐं हींअर मां हिन में शामिलु थी कयां हे असांजा पुसियल चांवर। इन्हनि जो पाणी कढी था छॾियूं। चलो जी, ये अची विया चांवर। अच्छा बाहि असां इन जी तेज़ कईसीं। लूणु बसि मां इन जो चेक कंदमि। चांवर असां हिन में शामिलु करे चुका आहियूं ऐं लूणु जेकॾहिं पुलाव में घटि हुजे त पोइ सुठो नाहे लॻंदो छो त उहा बि तमामु घणा मसाला न आहिनि त लूणु घणो न हुजे पर एटलीस्ट लूणु खे पूरो हुजणु खपे। थोरो लूणु चेक था करे वठो हिन स्पून सां। चांवरनि खे शामिलु करण खां बाद में तव्हां लूणु चेक कयो त तव्हांखे आइडियो सही थींदो त लूणु केतिरो आहे हिन में। सही, चलो उनखे कयूं था कवर। मुंहिंजे हिसाब सां लूणु हिन में बिल्कुलु परफेक्ट आहे। ऐं हींअर असां खणूं था खीरो। खीरे खे बि कंदासीं चॉप। वेजिटेबल रायतो आहे जेको असां तयारु था कयूं। पंहिंजे पसंदि जी तव्हां हिन में शामिलु कंदा वेजिटेबल्स। खीरो टमाटो थोड़ी कलरफुल ऐड कंदव त सुठो लॻंदो। ऐं इन पुलाव सां गॾु इहो रायतो इलाही सुठो लॻंदो आहे छो त माइल्ड फ्लेवर जो आहे। तव्हां इन सां गॾु सर्व करे सघो था। कैबेज ऐड कयो, थोड़ी गजर तव्हां हिन में शामिलु करे सघो था। डिफरेंट कलर्स हूंदा त तव्हांजो रायतो ख़ूबसूरत बि लॻंदो। अच्छा कटिंग सभिनी जी नंढड़ी हुजे त जीअं जंहिं स्पून सां असां स्पेशली मानी खाऊं था ईअं न थिए त वेजिटेबल एॾी वॾी हुजे त उन स्पून में अची न सघे। त कोशिशि कयो त बाइट साइज़ हुजे जेका ईज़ीली तव्हांजे चिमचे में अची वञे। चलो अची वियो खीरो।
थोड़ो ॿियो भी ऐड था कयूं। चेक कंदा हलंदासीं थोड़ो चांवरनि खे। चलो बाहि मां हिनजी तेज़ कई आहे ऐं जीअं ई चांवर दम ते ईंदा तक़रीबन 10 खां 12 मिंट असां हिनखे ॾींदासीं दम। बासमती राइस में तव्हां चांवरनि खे तयारु कजो ऐं पुलाव में बासमती राइस इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि। बिरयानी हुजे त तव्हां भले सेला बि यूज़ कयो, पर चणनि जो पुलाव आहे या मटरनि जो पुलाव आहे या चिकन बीफ पुलाव स्पेशली जॾहिं तव्हां तयारु था कयो त पोइ तव्हां उनखे बासमती राइस में तयारु कंदव त पुलाव तमामु मज़ेदार ऐं ख़ुशबूदार तयारु थींदो। थोड़ो हैंडल करणु मुश्किल थी थो वञे बासमती राइस खे, पर मोस्टली जेके भी चांवर आहिनि डबल क्वांटिटी में तव्हां उन में पाणी ऐड कयो, सही टाइमिंग ते तव्हां उनखे दम ॾियो ऐं जेको पैन आहे उहो थोड़ो वेकिरो हुजणु खपे, तव्हांजा चांवर सुठा तयारु थींदा। चलो जी, अच्छा टमाटो हिन में शामिल कंदासीं, थोड़ा धाणा ऐं अगेन जेके धाणनि जूं डंडियूं आहिनि उहे बि मां हिन में ऐड कंदमि। चांवरनि खे बि चेक कंदा हलंदासीं त जीअं चांवरनि खे असां वक़्त ते दम ॾेई छॾियूं। अच्छा खाधो तव्हांजो कीअं थो तयारु थिए, मसालनि जी क्वांटिटी ऐं क्वालिटी बि ज़रूरी आहे। सुठे तरीक़े जी सुठी क्वालिटी जा मसाला इस्तेमालु कयो त तव्हांजा खाधा ज़रूरु सुठा तयारु थींदा। ऐं जेकॾहिं साबित मसाला पाण पीसे रखो त अञा बि बहितर आहे। चलो जी अची वियो टमाटो। कोशिशि कयो त तव्हांजी जेका बि कटिंग आहे उहा हिकु जहिड़ी हुजे, भले तव्हां जहिड़ी बि वेजिटेबल हिन में शामिलु था कयो। टमाटे सां हिन में हिकिड़ो सुठो कलर बि अची वेंदो। धोरो आहे मां वटि हिते हाफ kg। अच्छा पुलाव में बि के माण्हू धोरे जो इस्तेमालु कंदा आहिनि, सुठो लॻंदो आहे, पर मां हिकिड़ो टमाटो हिन में शामिलु कयो आहे। लिमिटेड मसाला आहिनि असांजा। चलो ये अची वियो हाणे टमाटो। थोड़ियूं अची वियूं हे असांजा धाणा ऐं जेके स्पेशली धाणनि जूं जेके डंडियूं आहिनि ऐं सावा मिर्च उहे थोड़ा पीसे करे असां हिन में शामिलु कंदासीं ऐं बारीक बारीक स्पेशली जेके डंडियूं हुजनि ऐं जेके पत्ता हूंदा उन्हनि खे बारीक चॉप करे ऐड था कयूं। चलो जी चांवरनि खे हाणे ॾियूं था दम ऐं मां हिननि जी जेका बाहि आहे उहा बिल्कुलु स्लो थी कयां। चलो भाई चांवरनि खे दम ॾिनोसीं ऐं हाणे जेका असांजो रायतो आहे उनखे कंप्लीट था कयूं। थोड़ी सावन धाणनि जूं डंडियूं अची वियूं। नंढड़ो ब्रेक जो टाइम थी वियो आहे त ब्रेक ते था वञूं। तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो आवाज़ जी किचन में।
वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ ते तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन ऐं अॼु असां आवाज़ किचन में ठाहियो अथसीं पंजाबी पुलाव। क्विक रिकैप जेकॾहिं मां तव्हांखे ॾींदी हलां, पुलाव जो मसालो तयारु कयो हुयोसीं जंहिंमें होल गरम मसालो हुयो, उन सां गॾु चिकन जो पाउडर, लूणु तव्हां हुन में शामिलु कयो, वॾिफ ऐं साबित धाणा। 2 टेबल स्पून साबित धाणा हुया, 2 टेबल स्पून वॾिफ हुई, 2 वॾा फोटा, 2 नंढड़ा फोटा, 2 स्टिक्स दालचीनीअ जूं, 4 लौंग ऐं 4 साबित कारा मिर्च। हाफ के जी जो इहो मसालो हुयो। 1 टेबल स्पून हिन में ऐड कयोसीं लूणु, 1 टेबल स्पून चिकन जो पाउडर। जेकॾहिं तव्हां हिनखे घणो ठाहे रखणु चाहियो था त तव्हां हिन रेसिपी खे डबल ऐं ट्रिपल करे सघो था। पुलाव खे तयारु करण जे लाइ हाफ कप ऐड कयोसीं ऑयल। इन में 2 दरमियाने साइज़ जा बसर ॻाढ़ा कयो, इन में ऐड कंदासीं हाफ के जी चिकन, 1 टेबल स्पून थूम ऐं अदरक जो पेस्ट, हुनखे थोरो फ्राई कयो। कुझु हिन में ऐड कंदासीं सावा मिर्च ऐं पिसियल जेको असांजो साबित मसालो हो, हुनखे थोरो रोस्ट कयो। रोस्ट करे उनखे कुटियो। कुटण खां बाद में हिनखे चिकन में ऐड कयो। तमामु शयुनि खे थोरो फ्राई कयो। 1 टमाटो स्लाइस करे असां हिन में शामिलु कयोसीं ऐं इन खां बाद में इन में 1 लीटर ऐड कयो पाणी ऐं 1 पा पाणी शामिलु कयो त जीअं थोरी यखनी तयारु थींदी। उन खां बाद में 1 लीटर पाणी तव्हांजो रहिजी वेंदो, जंहिंमें तव्हां हाफ के जी राइस तयारु कंदा। लूणु लाज़मी चेक कयो जॾहिं तव्हां चांवर ऐड करे छॾियो। उन खां बाद में लूण खे एडजस्ट कयो, छो त चिकन पाउडर में बि लूणु हूंदो आहे ऐं पुलाव में लूणु थोरो, बसि मां घणो त न चवंदमि पर कुझु फील एटलीस्ट ज़रूरु थिए, छो त ॿिया एतिरा कोई ख़ासि मसाला हिन में न हूंदा आहिनि। पुलाव खे असां ॾिनोसीं दम। इन खां बाद में अची वेंदासीं पंहिंजे वेजिटेबल्स जे रायते जी तरफ़। हे आहे असां वटि धोरो। इन में मां ऐड कंदमि 2-3 टेबल स्पून क्रीम। इन खां बाद में 2-3 सावा मिर्च ऐं सावा धाणा, उन्हनि खे पीसे करे उहे असां इन में शामिलु कंदासीं ऐं विस्क सां चङी तरह जेको धोरो आहे उनखे मिक्स था कयूं त हिकिड़ो स्मूथ धोरो असां वटि अची वञे ऐं तव्हां ईज़ीली धोरे खे घर में बि ॼमाए सघो था। उहो बि कंहिं ॾींहुं तव्हांखे ॿुधाईंदासीं। चलो, सावा धाणा ऐं मिर्च इनखे हटाए था छॾियूं। इन सां गॾोगॾु इन में ऐड था कयूं 2-3 टेबल स्पून क्रीम। जेको रायतो आहे उहो सुठो क्रीमी रायतो असांजो तयारु थी वञे। चलो जी, ये अची वई थोड़ी क्रीम। थोड़ो इन में ऐड कंदासीं कारा मिर्च। सावा मिर्च त असां हिन में शामिलु कया आहिनि, पर थोड़ा कारा मिर्च। अच्छा, लूणु एतिरो जेतिरो असांजे इन वेजिटेबल्स जे लाइ बि काफ़ी हुजे। चलो, अची वियो लूणु ऐं इन्हनि खे सुठे तरीक़े सां विस्क सां मिक्स था कयूं। कंहिं बि प्याले में तव्हां हिनखे सर्व कयो। वेजिटेबल्स मां तमामु कट करे रखी आहे, बसि हिन में छड़ो सावा धाणा आहिनि उहे ऐड था कयूं ऐं पोइ इहो विस्क कयल जेको धोरो आहे इहो वेजिटेबल्स में मिक्स कंदासीं। गर्मा गर्म पुलाव हुजे ऐं ज़बरदस्त थधो तव्हां हिन में धोरो या रायतो असांजो हुजे। चलो, थोड़ा सावा धाणा आहिनि, इन्हनि खे बि ऐड था कयूं। 10 खां 12 मिंट पुलाव खे ॾींदासीं दम। अची विया असांजा सावा धाणा। कारा मिर्च, लूणु ऐं सावा मिर्च उहे असां पीसे करे हिन में शामिलु कयासीं ऐं थोड़ा सावा धाणनि जूं ॾंडियूं। हिन में फूदनो बि ऐड करे सघो था, उहो बि इलाही सुठो लॻंदो। चलो जी, वेजिटेबल्स खे कयूं था थोड़ो मिक्स। टमाटा आहिनि, खीरा
ऐं बसर। हिकिड़े वॾे प्याले में इनखे ऐड था कयूं। अच्छा, वेजिटेबल्स अवल मां हिन में हाफ ऐड थी कयां, मिक्स करे था ॾिसूं अवल। ऐं भाॼीअ जो बि थोरो हिकिड़ो पाणी हूंदो आहे त तव्हां हिन में पाणी शामिलु न कयो। जेको खीरे जो, बसरनि जो, टमाटनि जो जेको पाणी आहे उहो काफ़ी आहे। हिनखे थोरे छिडरे करण जे लाइ साइड्स इन जी कंदासीं थोरी क्लीन। ऐं इहो असांजो रायतो जेको आहे सो बिल्कुलु तयारु थी वियो। साइड्स मां इन जूं थोड़ियूं क्लीन थी कयां ऐं उन खां बाद में चिकन जो पुलाव कढी करे उनखे कंदासीं सर्व। चले जी, ये आ गया हमारा रायता। थोड़ो काउंटर खे भी क्लीन करे वठूं। उम्मीद है तो अज जी रेसिपी भी तव्हांखे सुठी लगी हूंदी। ट्राई ज़रूर कजो। इलाही ईज़ी आ, आसान आ, कोई एतरा घणा इन में मसाला न हुया। बस इनखे हाणे डिश आउट था कयूं। अच्छा, चांवर गर्मा गर्म ही मज़ेदार लगंदा आहिनि, त गर्मा गर्म चांवर सर्व कयो। ऐं जेको रायतो आहे उहो थधो हुजे। रेसिपी के ज़रूर ट्राई कजो ऐं पंहिंजूं जेके भी तव्हांजी फरमाइश आहिनि उहे असां सोशल मीडिया जे थ्रू तव्हां असां ताईं पुॼाए सघो था। कोशिशि कंदासीं अचण वारे शोज़ में तव्हां जूं जेके फरमाइशूं आहिनि उन्हनि खे बि पूरो कयो वञे। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। मां बसि पुलाव कढां थी, इनखे डिश आउट था कयूं। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां थींदी ॿीहर मुलाक़ात ज़बरदस्त क़िस्म जी रेसिपीज़ सां गॾु पंहिंजे इन आवाज़ जे किचन में। मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।